सर तव्हां छा था सम्झो त इहो ठाह कामयाब वेंदो? तूं छा थो सम्झी? सर नवाब खान ऐं सजावल पहिरियां बि केतिरा चकर ठाह कया अथनि। ठाह करण खां पोइ इहे ॿई हिक ॿिए जे लाइ खॾूं खोटींदा रहंदा आहिनि। सर जे हिननि जो ठाह थियो न त पोइ असां किथां खाईंदासीं? ॻाल्हि खाइण जी नाहे, इकबाल साहब जे मथां एसपी साहब जो ज़ोर आहे। सर शेर अली छा चयो? उन्हनि सां ठाह कंदो? हिनमहिल शेर अली ठाह खां परे थो भॼे। सिजावल खान ऐं नवाब खान पाण में ठही जॾहिं ज़ोर विधंसि न त पाण ई राज़ी थी वेंदो। सर मां त चवां थो मुल्क गरम ई गरम हुजे। निभागा तूं त चवीं त रुगो जहिड़ा ई जहिड़ा हुजनि। जहिड़ा हूंदा त माल बि त ईंदो न माल। ॻाल्हि खे सम्झो न साहब, अञा कोन था सम्झो। पप्पू कमीनो निकितो, सुञाणी पप्पू खे? जी बाबा, चङी तरह सुञाणा हिन पप्पूअ खे। सजावल खे ख़बर पइजी वई आहे त तूं मुंहिंजो ख़ासि माण्हू आहे। हाणे इहा ॻाल्हि सजावल मीर खे कंदो ऐं मीर वञी बहावल सां ॻाल्हि कंदो त वक़्तु तुंहिंजे वॾे में वॾे दुश्मन नवाब खान जो साथी आहे। तोखे ख़बर थी छा थींदो? चाचा बहावल पहिरियां ई पर खिंडे ॾींदो थो अचे धीर सां ठाह करण लाइ। बाबा साईं, जेकॾहिं इहा हुनखे ख़बर पइजी वई त तव्हां सां मिली हुनखे बेवकूफ़ बणाईंदो थो वतां त हू पहिरीं गोली मूंखे हणंदो। बाबा साईं मूंखे। बाबा साईं जेकॾहिं तव्हांजो हुकुम हुजे न त पप्पू खे लेटाए वेझो। असां सजावल सां ठाह करे चुका आहियूं। हाणे जेकॾहिं असां पप्पू खे मारियूं था न त पोइ ॾोही थी पवंदासीं। ऐं सजावल इहा आगराही असांजी तरफ़ खां सम्झो, इहो कमु वक़्त खे करिणो आहे। जेकॾहिं पप्पू बहावल जे साम्हूं शाहिदी ॾियण जे लाइ मौजूदु न हूंदो त पोइ तव्हां मीर ऐं सजावल खे कूड़ो करे सघो था ऐं बहावल खे बेवकूफ़ करण बि को मसइलो न रहंदो। इन करे ॿियनि सभिनी कमनि खे पासीरो रखी तव्हां पप्पू जी ॻोल्हा कयो। ठीकु आहे बाबा साईं, अॼु खां वठी मां पप्पूअ जे पोयां लॻां थो। पप्पू तव्हां सजावल जे ॻोठ में, इन करे मां चवां थो त अॼु राति ई तव्हां सजावल जे ॻोठ में वञी हुन पप्पूअ खे पूरो करे छो। जेकॾहिं सजावल जे ॻोठ राति जे वक़्तु हमिलो थिए थो न त हुनजो शक शेर अली ॾांहुं वेंदो। इहा सलाह तमामु बहितर आहे बाबा साईं। मां अॼु राति ई सजावल खान जी ओताक ते दाख़िल थी पप्पूअ खे मारींदुसि। इहो सिजावल खान हिन वक़्त ताईं ख़ामोश इन्हीअ करे हुयो जो हुनजी दुश्मनी ने नवाब खान सां हुई, इन्हीअ करे ख़ामोश हो। हाणे जॾहिं उन्हनि जो पाण में ठाह थी वियो आहे, इहो सिजावल ख़ामोश वेहंदो? माठ करे वेहंदो? सवाल ई पैदा नथो थिए। असांखे नुक़सान पहुचाइण जी भरपूर कोशिश कंदो। इन करे तव्हां ॿिन्ही खे चवां थो, होशियार थी वियो। मता हथ ते रखी चुप करे वेठा हुजो। वॾा हू असां मथां हमलो कोन कंदा। जेकॾहिं जहिड़ो कयूं त हू सिधा तव्हां सां विढ़ंदा। सिधो न तव्हां सां विढ़ंदा न मूं सां विढ़ंदा। इहे हाणे छा कंदा ख़बर अथव? चोरी कुते वारो चक हणंदा। हाणे इन्हीअ करे त तव्हां ॿिन्ही खे चवां थो त तव्हांखे होशियार रहणो पवंदो। वॾा, इन जो मतिलबु त सिर्फ़ु सिजावल खान न पर इहो नवाब खान बि असांखे नुक़सानु पुॼाईंदो। असुल ॻाल्हि त इहा आहे न वाहिद, पहिरियों इहो सिजावल खान ऐं नवाब खान ॿिन्ही जो नालो हो। सभु ॻोठ जा माण्हू इन तरह जा माण्हू उन्हनि ॿिन्ही खे झुकी सलाम कंदा, झुकी सलाम। ऐं इन ई ॻोठ जे माण्हुनि तरह जे माण्हुनि मुंहिंजी इज़त करणु शुरू कई। पोइ इन्हनि ॿिन्ही सिजावल ऐं नवाब खान धोखे सां मूंखे गिरफ़्तार कराए जेल मोकिलाए छॾियो। उन खां पोइ मूसा सामाणियो मीर जो बि वॾो नालो हो, जेको इन सिजावल ऐं नवाब खान खां हज़म कोन थियो। मूसा ऐं मीर जा उन्हनि लाह कढी छॾिया। मीर ऐं मूसा पोइ छा कनि? उन्हनि पाण में हथ मिलायो, दोस्ती कयूं। एॾो मां बि जेल मां निकिरी पंहिंजी औताक ते थाक ॼमाई वेठो आहियां। इन सिजावल ऐं नवाब जी लय घटि थी वई आहे।
जेका मथे में हवा हुयनि न तिॾ वेठल आहिनि उहा बि निकिरी आहिनि। हाणे हू मूं ख़िलाफ़ साज़िशूं कंदा। वॾा जॾहिं इकबाल साहिबु तव्हांजो हुननि सां ठाह कराइणु चाहे थो पोइ तव्हां छो था कयो? तूं हुननि जी ॻाल्हियुनि खे कोन थो सम्झी। हू ठाह करणु कोन था चाहिनि। हुननि जो असुल मक़सदु ॿियो आहे। हू माण्हुनि खे इहो ॾेखारणु था चाहिनि त शेर अली असांजे साम्हूं झुकी वियो। जेकॾहिं हिन वक़्तु मूं हुननि सां ठाह कयो हू एॾा त कमीना आहिनि माण्हुनि जे साम्हूं मूंखे पेश कंदा ऐं ॿुधाईंदा त शेर अली झुकी वियो ऐं असां सां ठाह कयो। इन्हीअ करे इन्हनि कमीननि सां धोखेबाज़नि सां कॾहिं बि ठाह नाहे करणो। मीर मूं ॿुधो आहे त इन नवाब खान तोखे सोढ़ो करे छॾियो आहे। शेर अली नवाब खान असांखे कॾहिं बि सोढ़ो न करे सघिया, पर मां ई मूसा नवाब खान जी चालुनि जो शिकार थी वियासीं। मीर तुंहिंजी ताक़त मूसा सां गॾु हुई। जीअं ई तव्हां धार थी वियो तव्हां ॿई कमज़ोर थी वियो। हा शेर अली, इहा ई हक़ीक़त आहे जेके मां तस्लीम कयां थो। मुंहिंजी औताक़ ते हलंदो त मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी। तव्हांखे नगर पाणी बि कराईंदुसि। शेर अली हिन वक़्तु कंहिं कम सां निकिता आहियूं, कंहिं ॿिए भेरे। जेकॾहिं मूं में को कमु हुजे न बिला झिझक बिला तकल्लुफ़ हलियो अचिजा। नाउमीद थी मुंहिंजे दर तो कोन मोटंदे, छो त मां तॾे जो किनो न आहियां। इन्हीअ करे त चवंदो आहियां त सजण कोई कोई दुश्मन हर कोई। ज़रूर शेर अली, छो न, जेकॾहिं ज़रूरत पई न त पोइ तव्हां जहिड़नि भाइरनि खां ई मदद वठंदासीं। फ़िलहाल हलूं था, अलाह जी अमान। काॾे निकिरी पिया आहिनि? रुख त इन्हनि जो मूंखे लॻे थो त सिजावल खान ॾांहुं थी सघे थो उन तरफ़ वेंदा हुजनि। छो त मीर खे बि ख़बर पइजी वई हूंदी त हिन सिजावल खान ऐं नवाब खान जे विच में ठाह थी वियो आहे। उन सिजावल खान खां इहे ई हाल अहवाल वठण लाइ निकितो हूंदो, पर मूंखे अलाए छो ईअं थो लॻे त इहो सिजावल उनखे इहे हाल अहवाल न ॾींदो। हाणे मीर खे उहो ई ॿुधाईंदो जेको ज़रूरी हूंदो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।